नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रावलपिंडी खां ख़बर ॾींदा हलूं त पाक फ़ौज जे तर्जुमान मेजर जनरल बाबर इफ़्तिख़ार चयो आहे त 26 फरवरी ते भारत नाकाम ऐं बुज़दिली जी कार्रवाई कई, पर पाक फ़ौज वतन जे दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहे। रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान पाक फ़ौज जे तर्जुमान मेजर जनरल बाबर इफ़्तिख़ार जो चवणु हो त सभिनी खे 27 फरवरी जे ॾींहुं जी मुबारक हुजे। 27 फरवरी जो ॾींहुं तारीख़ में रोशन ॾींहुं आहे। समूरनि गाज़ियुनि जी बहादुरी खे ख़राज तहसीन पेश करियूं था। 26 फरवरी ते भारत नाकाम ऐं बुज़दिली जी कार्रवाई कई हुई। जवाब में पाक फ़ौज ॾींहं जी रोशनी में भरपूर जवाब ॾिनो। दुश्मननि जे 2 वेढ़ाकू जहाज़नि खे निशानो बणाए किरायो वियो ऐं हिकु पायलट खे गिरफ़्तार कयो वियो। मेजर जनरल बाबर इफ़्तिख़ार चयो आहे त भारत जे जहलाणी रवैये सां ख़िते खे ख़तरो आहे। ओभर सरहद खां भारत तरफ़ ख़तरा मौजूदु आहिनि, पर इज़त ऐं वक़ार जी का क़ीमत नाहे। वतन जे दिफ़ा लाइ पाक फ़ौज हर वक़्तु तयारु आहे। असां पंहिंजी शमूलियत ऐं ख़ुदि मुख़्तियारी जी दफ़ा लाइ तयारु आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।